नाज़रीन, बुलेटिन में शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त सिंध जी सूंह कारूंजर खे कपड़ जूं तैयारियूं जारी आहिनि। सिंध जे शऊर पारां मज़म्मत करण जो ऐलान कयो वियो आहे। माइंस ऐं मिनरल वज़ारत सिंध जी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती माॻ कारूंजर जे खुख खे वढण लाइ ॾिनल इश्तिहार वापसि न वरितो आहे। सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी जी अणपूरी वज़ाहत सिंध जी तारीख़ी माॻ बाबति अञा वधीक ख़दशा वधाए छॾिया आहिनि। मिठी बार पारां कारूंजर जी नीलामीअ ख़िलाफ़ ठराव मंज़ूर, मज़म्मत करण जो बि ऐलान कयो वियो आहे। वकील अॻवाननि चयो आहे त कारूंजर खे बचाइण लाइ क़ानूनी रस्तो बि इस्तेमालु कयो वेंदो। मिठी मां खाटा उजानी असांखे जॉइन कयो आहे। खाटा उजानी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, समूरी सिंध समेत थरवासी सरापाई एहतिजाज बणियल आहिनि। कारूंजर जी कटाई ऐं नीलामी जे ख़िलाफ़ हिन वक़्तु मिठी बार एसोसिएशन जे तरफ़ां एहतिजाज कयो वियो आहे ऐं ठहरा पास करे हुकूमत खां घुर कई वई आहे त कारूंजर जी नीलामी वारो टेंडर वापसि वरितो वञे। उन खां सवाइ थरपारकर बार एसोसिएशन जे वकीलनि, वकील भूरो कोहली, जावेद बजीर, आशिक अली बजीर, हेमराज वकील ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त ही कारूंजर जी नीलामी जो बार बार हिन क़िस्म जा टेंडर इश्तिहार जारी करे वरी उन जा हुकूमत जे तरफ़ां, उन जे मेंबरनि जे तरफ़ां, वज़ीरनि जे तरफ़ां जेके वज़ाहतूं पेश कयूं पियूं वञनि, जेके जवाब पेश कया पिया था वञनि, इहे समूरा इक़दाम जेके आहिनि सो गैर क़ानूनी आहिनि। कारूंजर सिंध जो सक़ाफ़ती तहज़ीबी विरसो आहे, उन सां हथ चुरांद फितरत जे अंजाणनि सां हथ चुरांद बराबरि आहे। ऐं ही जेके आहिनि सो मिनरल्स जी नज़र सां कारूंजर खे न ॾिठो वञे। उन में कारूंजर में इबादत गाहूं आहिनि। कारूंजर क़दीम हज़ारनि सालनि जो तहज़ीबी हिकिड़ो विरसो आहे। उन खे हिन तरह नीलाम करण ऐं अख़बारनि में टेंडर ॾियणु कंहिं बि तरह हुकूमत खे नथो जुगाए। ऐं मिनरल्स माइंस जे वज़ीर जे तरफ़ां जेके वज़ाहतूं पेश कयूं पियूं वञनि त ही कारूंजर जी नीलामी न आहे, पर उहे साॻियूं कारूंजर जूं साइट आहिनि, कारूंजर जूं टकरियूं आहिनि, कारूंजर सां गॾु जेके शामिल ॿियूं टकरियूं आहिनि उन्हनि जूं इहे साइटूं नीलाम करण लाइ टेंडर जारी कयो वियो आहे। उन्हनि चयो त समूरी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे, समूरो थर सरापा एहतिजाज बणियल आहे। उन जे बावजूदि अञा ताईं हुकूमत जे तरफ़ां, मिनरल माइंस डिपार्टमेंट जे तरफ़ां ही वापसि टेंडर वरितो न वियो आहे। उन करे असांजो एहतिजाज तेसी ताईं जारी रहंदो। असां हिन ते क़ानूनी तौर ते बि जेको आहे सो कोर्टनि में पिटीशनूं दाख़िल कंदासीं ऐं हुकूमत जे तरफ़ां ही जेके टाल मटोल खां कमु वरितो पियो वञे ऐं उन खे जेको आहे सो बाक़ाइदे सरकार खे उन जो नोटिस वठी उहो टेंडर वापसि वठणु घुरिजे। जी खाटा उजानी, तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी। अवांखे आगाह कयूं पिया सिंधी सूंह कारूंजर खे कपड़ जूं तैयारियूं जारी आहिनि। सिंधी शऊर पारां मज़म्मत जो ऐलान कयो वियो आहे। माइंस ऐं मिनरल वज़ारत सिंध जी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती माॻ कारूंजर जे खुख खे वढण लाइ ॾिनल इश्तिहार वापसि न वरितो। सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी जी अणपूरी वज़ाहत सिंध जी तारीख़ी माॻ बाबति अञा वधीक ख़दशा वधाए छॾिया आहिनि। मिठी बार पारां कारूंजर जी नीलामी ख़िलाफ़ ठराव मंज़ूर, मज़म्मत करण जो बि ऐलान कयो वियो आहे। वकील अॻवाननि चयो आहे त कारूंजर खे बचाइण लाइ क़ानूनी रस्तो बि इस्तेमालु कयो वेंदो। मूंखे आगाह कयूं पिया माइंस ऐं मिनरल वज़ारत सिंध जी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती माॻ कारूंजर जी खुख खे वढण लाइ ॾिनल इश्तिहार वापसि न वरितो आहे। सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी जी अणपूरी वज़ाहत सिंध जी तारीख़ी माॻ बाबति अञा ख़दशा वधाए छॾिया आहिनि।